अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी ज़िले ठटे सिजावल जो गडियल इजलास अॼु ठटे में थींदो। इजलास सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थींदो। मोहसिन हाउस में थींदड़ इजलास में सूबाई वज़ीर बि शिरकत कंदा। इजलास में ईंदड़ माली साल में तरक़ियाती मनसूबाबंदी करण सां गॾु चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी उहिदेदारनि खां तजवीज़ूं वरतियूं वेंदियूं। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, पीपल्स पार्टी ज़िले ठटे सिजावल जो गडियल इजलास अॼु ठटे में थींदो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी रशीद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे सिजावल जो गडियल इजलास आज मोहसिन हाउस से थींदो। जॾहिं इजलास में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह इजलास जी सदारत कंदो ऐं सूबाई काबीना जा पिण वज़ीर पिण शिरकत कंदा। इजलास में ईंदड़ माली साल ऐं तरक़ियाती मनसूबाबंदी करण सां गॾु चूंडियल नुमाइंदनि ऐं पार्टी जे उहिदेदारनि खां पिण तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी मेज़बानी हेठि इजलास में सूबाई अमलदार, ज़िले अमलदार ऐं तालके यूसी ऑफिसर ऐं पीपी अॻुवान मक़ामी ऑफिसर पिण शिरकत कंदा। ज़िले काउंसिल, म्यूनिसिपल कमेटी, टाउन कमेटी जा चेयरमैन, वाइस चेयरमैन, काउंसलर, समूरिन यूसीन जा चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं सलाहकार पिण शिरकत कंदा। जॾहिं ते ज़िले सदर सादिक अली बेमन ते ॿुधायो त इजलास जो मक़सदु ईंदड़ माली साल जी बजट जी मनसूबाबंदी कई वेंदी ऐं पार्टी अॻुवान खां ज़िले जे तरक़ियाती कमनि तोड़े अवामी ज़रूरतनि बाबति तजवीज़ वठण लाइ तलब कयो वियो आहे, जंहिंजी सदारत सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह करे कंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।